अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मां तव्हांखे कुछ कार्ड सेखारे चुकी आहियां। हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में कुछ कार्ड्स मैं आप लोगों के साथ शेयर कर चुकी हूँ और आज फिर हम एक कार्ड बना रहे हैं। तो ही हिकिड़ो ॾाढो इंट्रस्टिंग ॾाढो दिलचस्प कमु आहे। ज़रूरु तव्हांखे वणियूं हूंदियूं मुंहिंजूं ॿियूं इन खां पहिरियों जेके वीडियोज़ मां शेयर कयूं आहिनि। तो कम शुरू था क्यों। ही आहे मूं वटि हिकिड़ो प्लेन कार्ड, ये सादा प्लेन कार्ड है मेरे पास। इसके ऊपर मैं ये मेरे पास से प्लास्टिक की शीट है गोल्डन, इसको कटिंग करके मैं इसके ऊपर लगा रही हूँ। मटीरियल्स तव्हांजी मर्ज़ी आहे तो तव्हां कहिड़ा था हणो। सभिनी खां पहिरियों तो मां हिन ते ग्लू हणी शीट चिमड़ाईंदमि ऐं पोइ जेका एक्स्ट्रा हूंदी उहा कटिंग कंदमि। सबसे पहले मैं इस कार्ड पे ग्लू लगाकर ये शीट चिपका रही हूँ। फिर जो एक्स्ट्रा बढ़ा हुआ इसका हिस्सा होगा वो मैं काट लूँगी। पहले से काट लेने का थोड़ा रिस्क हो सकता है कि अगर कम पड़ जाए तो आपका कार्ड ज़ाया हो सकता है या फिर आप उसमें जोड़ डालेंगे। ठीक है, सो ही ॾिसो, अगर तव्हां पहिरियों खां कटे छॾींदव पीस ऐं पोइ चिमड़ाईंदव तो उन में थोड़ो नुक़सान जो अंदेशो आहे त तव्हांजो कार्ड थी सके तो खुटी पए उहो पेपर ऐं तव्हांजो कार्ड ज़ाया थी वञे। सो हिनखे असां जेको वधियल हिस्सो आहे हुनखे कटे था छॾियूं, बड़ा हुआ पीस काट लेते हैं। ठीक है, हाँ हिन जे मथां असांजी डबल जेको आहे डिज़ाइन अची वियो आहे। हाणे असां हिनखे अञा डेकोरेट कंदासीं ऐं मूं वटि ही आहिनि बटरफ्लाइज़ गोल्डन ऐं कॉपर कलर में। तो मां चाहियां थी त इहे असां हिन जे मथां डेकोरेट कयूं, छो त ही गोल्डन सां ऐं हिन ब्राउन सां इहो असांजो वधीक डिज़ाइन सूट कंदो। ये चीज़ें एक दिन में नहीं आ जाती हमारे पास। हम अगर काम करते रहते हैं मुसलसल तो ये हमें टाइम के साथ साथ जमा होती रहती हैं, मिलती रहती हैं। ठीक है, तो हिन ते मां हिकिड़ी बटरफ्लाई हणां थी कॉपर कलर जी ऐं हिकिड़ी गोल्डन कलर जी। ही ॾिसो, हिकिड़ी कॉपर हिकिड़ी गोल्डन हिन ते मूं हई आहे। हाणे असां हिन जे मथां हिकिड़ो मैसेज लिखंदासीं। कोई भी विशेज़ लिखने के लिए ये मैं वाइट पेपर में से थोड़ा सा पीस ले लेती हूँ। ठीक है, इस पे पहले हम पेंसिल से लिखेंगे, फिर उसको पेन से डार्क करेंगे। पहिरियों हिन पीस ते असां जेके भी विशेज़ लिखण चाहियूं था उहे पेंसिल सां लिखंदासीं, पोइ असां हिनखे डार्क कंदासीं पेन सां या मार्कर सां। ये ॾिसो, इट्स योर डे। ठीक है, ये पेंसिल से लिखा, फिर पेन से इसको डार्क किया। अब इसको मैं किसी थिक कार्ड पे लगाऊंगी ताकि ये जो नरम सा कागज़ है वो थोड़ा मजबूत और मोटा सा हो जाए। अच्छा, ये मुँह ब्राउन पेपर पे है वहाँ, ये मैंने जो मैसेज लिखा वो ब्राउन पेपर पे लगाया था। अब इस पर मैं थोड़ी सी रिबन लगाना चाह रही हूँ। ये गोल्डन ऑरेंज ब्राउन सी रिबन है जो कि मैं इस कार्ड पे लगाना चाहती हूँ। तो इसको मैं इस साइज़ से काट लूँगी। हिन जी साइज़ ते कटियां थी माप ते ऐं थोड़ो वधाईंदमि जीअं असां हिनखे ॿिनि पासनि खां मोड़े सघूं। ज़रा सा बढ़ा लेती हूँ ताकि इसको हम मोड़ के दोनों तरफ से अंदर की जानिब कर लें। मूंखे उम्मीद आहे कि तव्हांखे मुंहिंजो आइडिया ज़रूरु वणंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे ही वणे वीडियो, ही कार्ड जो आइडिया, त लाइक कयो वीडियो खे, शेयर कयो, कुछ चवणो हुजे कमेंट कयो, कुछ अच्छा न भी लगे तो भी कमेंट करें, कुछ समझ में ना आए तो कमेंट करें, और अगर अच्छा लगे तो बिल्कुल आप कह सकते हैं मेरा दिल खुश हो जाएगा। ठीक है, हाणे ही जेके वधियल हिस्सा आहिनि हिनखे मूं हीअं हयो आहे हेॾां ऐं हिन जे वधियल हिस्सनि खे असां हल्की हल्की ग्लू हणी बंद करनासे। ज़रा ज़रा सा ग्लू लगा लिया और इसको हम दोनों तरफ मोड़ लेते हैं अंदर की जानिब। ठीक है, इसको सूखने में 2 मिनट लग जाते हैं। ये ग्लू तभी अच्छी तरह काम करती है जब ये थोड़ी सी खुश्क होने लगे, इसको थोड़ी सी हवा लगेगी तो ये अच्छा काम करती है। ही ग्लू जेका मां यूज़ कयां थी इनके हिकदम इलाही सारी हणी चिमड़ाईंदो तो कॾहिं भी न चिमड़ंदी। थोड़ी हणो, उनके थोड़ी हवा ॾियो, हल्को खुश्क थींदी तो बिल्कुल प्रॉपर कम कंदी। अच्छा, ही हिन ते लॻो आहे। हाणे असां हिन ते हणंदासीं पंहिंजो मैसेज। और हमेशा की तरह ये मेरा पेपर है
जो कि परफ्यूम से, पैकिंग से निकला हुआ, और इस तरह के जो हैं वो क्रॉकरी से भी निकलते हैं। पैकिंग में जो प्लेट्स के बीच में आते हैं डाले हुए, वो लगा सकते हैं ताकि ये थोड़ा सा उभरा हुआ और अच्छा नज़र आए। अच्छा, इन जी बैक साइड ते असां ही हणूं था, इसके पीछे मैंने ये लगा दिया है, और ये उभरे हुए जो इसके हिस्से हैं इस पर ग्लू लगाएंगे। ये जिन जा उभरियल जेके लहरूं आहिनि इन ते मथां ग्लू था हणूं, ऐं हाणे असां इनखे पंहिंजे कार्ड ते चिंबड़ाईंदासीं। इसको हमने कार्ड पे लगा दिया है, ठीक है। हाणे असां ही कार्ड जेको ही मैसेज आहे थोरो तो ख़ाली आहे, हिन में जाइ, इनखे असां थोरो भरियूं था, थोरो डेकोरेट कयूं था। ही ॾिसो, ही हिन बटरफ्लाई वारी कार्ड तां ॿ नंढड़ा बिल्कुलु गुल हुया टाइनी, उहे खणी गोल्डन ऐं कॉपर मूं हिन ते हया आहिनि। हीउ मुंहिंजो हिकिड़ो प्यारो कार्ड तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं हमेशह प्यार सां कमु कयो। जॾहिं बि तव्हां प्यार सां कमु कंदव तव्हांजो कमु ॾाढो सुहिणो थींदो। ही प्यार सां कयल कमु आहे। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।